बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर अलैहिस्सलाम जी मथा जी नबूअत नाज़िल थी तो नबूअत जो अरसो तो हर साल में नबूअत जो साल में कड़ा कड़ा वाक़या पेश आया। जी काफ़ी वाक़या अॻियां मूं ॿुधाया तो नबूअत जो 10 साल उनमें कड़ा वाक़या पेश आया। शोएब अबी तालिब मां आज़ादी, अब्दुल्ला बिन अब्बास जाओ, अबू तालिब वफ़ात करे वियो, हज़रत बीबी खदीजतुल कुबरा भी वफ़ात कई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताइफ जो सफ़र कयो ऐं जिन हुज़ूर अलैहिस्सलाम जिन वटि आया। यानी 10 साल में जो नबूअत जो 9 साल हो उनमें ये वाक़या पेश किया। नबूअत जो 11 साल उनमें कड़ा वाक़या पेश किया। बेद उक़बा औलाद थी, मदीने जे अंसारन इस्लाम क़बूल करण जी शुरुआत कई ऐं पहिरीं 6 अंसारन हुज़ूर अलैहिस्सलाम जिन ते कलमो पढ़ियो तो नबूअत जो 11 जो साल हो उन में ये वाक़या पेश किया। नबूअत जो 12 साल अल्लाह ताला पंहिंजी मेहरबानी सां हुज़ूर अलैहिस्सलाम खे जिस्मानी मेराज करायो। 5 वक्त नमाज फ़र्ज़ थी। मुसैब बिन उमैर मदीने मुनव्वर इस्लाम की तालीम सेखारण वियो। उबाद बिन बशीर इस्लाम आंदो। यानी नबूअत जो 12 साल आहे उनमें ये वाक़या पेश किया। नबूअत जो 13 साल अबू अयूब खरज़जी कलमो पढ़ियो। मुआज़ बिन जबल इस्लाम आंदो। सईद बिन आस जाओ। मुशरिक मुसलमान के सख्त तकलीफ़ूं ॾियण लगा। अल्लाह ताला जे हुक्म सां हुज़ूर अलैहिस्सलाम जिन खे मदीना मुनव्वर हिजरत करण जो हुक्म थियो। यानी 13 साल जो हो उनमें ये वाक़या पेश थिया। 13 साल में हुज़ूर अलैहिस्सलाम के हुक्म थियो। अल्लाह जे हुक्म सां पाण मक्के खां मदीने हिजरत करे विया। हुज़ूर अलैहिस्सलाम मक्के में 53 साल रहा ऐं मदीने में 10 साल रहा। तो हुज़ूर साईं जॾहिं मक्के में रहा तो हुज़ूर साईं जे मथां 40 साल जे अरसे में नबूअत नाज़िल थी। बाक़ी 13 साल जेके हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजी मक्के में पंहिंजी ज़ाहिर ज़िंदगी गुज़ारी उन खां बाद में मदीने में हुज़ूर अलैहिस्सलाम 10 साल रहा। किताब जो हवालो बदर असहाबी जिन मुसन्निफ़ अल्लामा शेखुल हदीस शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जे इन किताब में वाज़ह सां ॻाल्हि लिखी आहे तो हुज़ूर अलैहिस्सलाम जा 13 साल अरसो जो नबूअत जो हो तो हर साल में हर अरसे में कड़ा कड़ा वाक़या पेश थिया ऐं इन्हनि वाक़ियनि में कड़ा असहाबी हुआ जेके शहीद थिया या कंहिंजा कड़ा मसला थिया उहे सभु जेके हर साल में मूं ॿुधाया ऐं इंशाअल्लाह सुभाणे खां हुज़ूर अलैहिस्सलाम जी तारीख़ ते हुज़ूर अलैहिस्सलाम जे बारे में कुछ बयान थींदो इंशाअल्लाह। तो हुज़ूर अलैहिस्सलाम जा चाचा घणा हुआ या हुज़ूर अलैहिस्सलाम जा ख़तीब कातिब मौज़न घणा हुआ इंशाअल्लाह इन जे बारे में मवाद थींदो इंशाअल्लाह। इन मोहम्मद हाशिम ठटवी जी किताब जी रोशनी सां तव्हांखे बयान बिल्कुलु भरपूर सां ॿुधाईंदासीं। वमा अलैना इल्लल बलाग।